العظيم أكانوا يقولون أإذا متنا وكنا ترابا وعظاما أإنا لمبعوثون آباؤنا الأولون قل إن الأولين والآخرين لمجموعون إلى ميقات يوم معلوم ثم إنكم أيها الضالون المكذبون لآكلون من شجر من زقوم فمالئون منها البطون فشاربون عليه من الحميم فشاربون شرب الهيم هذا نزلهم يوم الدين نحن خلقناكم فلولا تصدقون أفرأيتم ما تمنون أنتم تخلقونه أم نحن الخالقون نحن قدرنا بينكم الموت وما نحن بمسبوقين ألا أن نبدل أمثالكم وننشئكم فيما لا تعلمون ولقد علمتم النشأة الأولى فلولا تذكرون أفرأيتم ما تحرثون أنتم تزرعونه أم نحن الزارعون لو نشاء لجعلناه حطاما فظلتم تفكهون إنا لمغرمون بل نحن محرومون أفرأيتم الماء الذي تشربون أنتم أنزلتموه من المزن أم نحن المنزلون لو نشاء جعلناه أجاجا فلولا تشكرون أفرأيتم النار التي تورون أنتم أنشأتم شجرتها نحن المنشئون نحن جعلناها تذكرة ومتاعا للمقوين سبح باسم ربك العظيم اللهم صل على سيدنا محمد وعلى آله أجمعين. اللہ تعالیٰ فرمائے حساب जे ॾींहुं हिकिड़ा अर्श जे सॼे पासे खां बीठल हूंदा, ॿिया खाॿे पासे खां, जेके साॼे पासे खां बीठल हूंदा उहे अॻियनि मंझां बि घणा हूंदा, हिननि पोयनि मंझां बि घणा हूंदा. साॼे पासे में बीहण वारा अॻियनि मंझां बि केतिरा ई हूंदा, पोयनि मंझां बि केतिरा. अॻियनि मंझां मतिलबु जेके बि 1.25 लख नबीअ थी गुज़रिया आहिनि उन्हनि जी उम्मत मंझां केतिरा ई. पोयां माण्हू उहे जेके सईदुल मुरसलीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में थिया आहिनि, हे आख़िरी पोयां थिया, इहे बि घणेई हूंदा. अदद अंग ॿुधाइणो कोन्हे, कसरत सम्झाइणी आहे. रब ताला फरमायो त अॻियनि उम्मतनि मंझां बि घणा हूंदा, हिन उम्मत जा बि घणा ई हूंदा. ऐं उहो जथो जेको ॿुधायो वियो आहे उन में अखर जे अंदरि फ़र्क़ु नथो सम्झ में अचे. सुलह चइबो आहे घणनि शख़्सनि खे वॾो जथो हुजे, उहो सुलह अॻियनि में बि आयो, पोयनि में बि आयो. तंहिंजी माना त हिन उम्मत में अॻियनि उम्मतुनि जे मुक़ाबले में अर्श जे सॼे पासे खां बीहण वारा शख़्स घटि त कंहिं सूरत में न हूंदा. इहा ॻाल्हि सम्झनि. पोइ अलाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ नेमतूं मुक़ररु कयूं आहिनि जिन जो बयानु फरमायो अथसि त उहे जन्नत जे अंदरि
वणनि बाग़नि वॾा वॾा तवील साया पाछा उन्हनि में ऐं तमामु बहितरीन उम्दा उम्दा पाणी वहंदड़ उन मुल्क में घणा मेवा उकरंदड़ बि न वरी रख कयल हुजे उन्हनि ते अहिड़ा बि न आम जाम खाइण लाइ ऐं बिस्तरा बहितरीन मथां आहिनि ऊंचियुनि जायुनि ते सुम्हण वारी जाइ तमामु मथे बुलंद रब ताला फरमाए त असां उन्हनि खे अहिड़ा घर अहिड़ा बाग अहिड़ियूं नंदियूं ऐं नाला उन पाणीअ जे ज़रिए आबाद करण जा उहे बाग ऐं ख़ुशहाली ख़ुश खोराकी ख़ुश पोशाकी अल्लाह ताला उन्हनि खे अता फरमाईंदो ऐं घर फरमाए थो त असां उन्हनि जे लाइ पाले छॾियूं आहिनि औरतूं इन अंशा न हुन इंशा बेशक असां पालियूं आहिनि उते चङी तरह सां औरतूं न हुन अबकारा उहे कुंवारियूं औरतूं असां पालियूं आहिनि उर्बन अतराबा उहे प्यारियूं हूंदियूं हिक जहिड़ियूं हूंदियूं जिन जिन माण्हुनि खे मिलंदियूं उन्हनि जे उमिरि में बराबरि हूंदियूं जन्नत वारनि जी उमिरि खे हदीस पाक में बयानु फरमायो वियो आहे त उहे हूंदा भरपूर जानीअ वारा जन्नत जा माण्हू कद जा डिघा शकिल जा सुहिणा रंग जा गोरा इन क़िस्म जा शख़्स हूंदा ऐं 30 सालनि जी उमिरि जा हूंदा 30, 33, 32 साल इन उमिरि जा हीअ अल्लाह तबारक व तआला उन सॼे पासे वारनि जे लाइ जन्नत में नेमतूं बणायूं आहिनि। ॿियो हिकिड़ो टोलो आहे उनखे चइबो आहे असाब शिमाल खाॿे पासे वारा मां असाब शिमाल कहिड़ा आहिनि खाॿे पासे वारा अल्लाह ताला फरमाए थो त उनजी कहिड़ी ॻाल्हि कजे ॿुधाइण जहिड़ी कान्हे जो ॻाल्हि कजे पर ॿुधाइणी ज़रूरु आहे ख़ुशहाल हुजे कंहिं शख़्स जो उहे बयान त अल्लाह ताला मथे कया बदहाल हुजे बुरो हाल हुजे तंहिंजो बयान थो फरमाए थो त फी समूम गरम हवा हमीम टहकंदड़ पाणी दिल्ली में यहमूम ऐं उनखे पाणी हूंदो दूहे वारो गरम हूंदो पाणी पाछो हूंदो दूहे वारो यहमूम चइबो दूहे ज़िल माना सायो पाछो हूंदो उन्हनि खे दूहे वारो दूहा हट में पाछो थींदो आहे ऐं दूहे में बदबू बि हूंदी आहे साह जी मूंझ बि हूंदी आहे ऐं कारणी बि हूंदी आहे तकलीफ़ हूंदी आहे अल्लाह ताला फरमायो त उहे जहन्नम जे पासे वारा हूंदा हक़ीक़त में लादार जी वला करीम उहो पाछो कंहिं बि सूरत में थधो न हूंदो ऐं न की तबह खे मुआफ़िक़ हूंदो जीअं आबोहवा मुआफ़िक़ हूंदी आहे मुआफ़िक़ न हूंदो मुखालिफ़ तबह जे बरख़िलाफ़ हूंदो। सवाल थो पैदा थिए त इन खाॿे पासे वारनि खे इहा जुठ छो थी थिए अहिड़ी ज़िंदगी उन्हनि खे बुरी छो थी मिले रब ताला जवाबु फरमायो इन्हम कानू क़ब्ल ज़ालिका मुतरफ़ीन बेशक इहे हुआ इन खां अॻु अयाश दुनिया जे जहान में पंहिंजे ऐश खाधे पीते लटे कपिड़े गर्ज़ मक़सद ते हर शइ क़ुर्बान कई ही दीन जी अल्लाह जे हुक्म खे सटियो हो नबी जे सुन्नत खे फिटो कयो हो तंहिं करे एॾी हुननि पंहिंजे अयाशीअ जी रिआयत कई हाणे हिते आख़िरत में हुनजो बदिलो आहे कानू युसिरून अलल हिंसिल अज़ीम उहे ज़िद कंदा हुआ वॾे गुनाह ते कहिड़ो बि वॾो गुनाह उनजे मथां जेकॾहिं पहुची विया त पोइ सम्झाईंदड़ जे लाइ मुश्किल हो जो उन्हनि खे सम्झाए परे करे इसरार चइबो आहे ज़िद खे हिंस माना गुनाह हिंस चइबो अहिड़े गुनाह खे जो माण्हू कसम उन गुनाह खां खणी पोइ टोड़े ऐं उहो गुनाह करे माना अॻु में ई एॾा ज़िदी जो कसम टोड़े उन गुनाह ते पहुता आहिनि हाणे इहे कीअं था छॾनि इन गुनाह खे माना शरई मानियो हुननि फिटी करे छॾियो शरई माना आहे गुनाह खे न करणो वरी कसम खणनि त मां ई गुनाह न कंदुसि हाणे इहो थियो शरई मानियो हाणे जंहिं शरई मानिया खे टोड़े ऐं उन उथी गुनाह कयो आहे त ॿियो केरु आहे जेको हुनखे हूंदो अख़लाक़ी मानियो हुनखे हूंदो तबई मानियो तबई हिजाब शरई हिजाब
सभु इहे टोड़े चुका आहिनि, अख़लाक़ी हिजाब बि टोड़े चुका आहिनि। इहे घर खां मथे त ॿियो को न को अख़लाक आहे ऐं न की का तबव आहे, छाकाणि त तबव बि शरीयत जे हेठि, शरीयत अञा मथां, अख़लाक बि शरीयत सेखारे, शरीयत हाकिम। पोइ जॾहिं हिकिड़े माण्हू कसम खणी पाण ते शरई मनव क़ाइमु कई आहे, हाणे उथी जॾहिं उन गुनाह ते आयो ऐं कसम टोड़ियई त पोइ कीअं थो मुड़े? कानू यक़ूलून, उनखे चइबो त बाबा तव्हां ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, आख़िर मौत त अचण वारो आहे। पोइ चवंदा हुआ त मौत जो ईंदो त छा थींदो? मौत खां त इनकार कोई नथो करे सघे, इहा त अहिड़ी सख़्तु ॻाल्हि आहे। तजुर्बो, मुशाहिदो, पीउ ॾाॾा, अज़ीज़ मिट माइट औलाद, इहे सभु माण्हू जा रोज़मरा अखियुनि जे आॾो पिया वञनि, कुलनि ते खयो, उन्हनि खे वञी सघियो अचे। हाणे इहो शख़्स मौत जो इनकार नथो करे सघे, पर मौत खां बाद वाक़िआत जेके रूनमा थियनि था से अक़ाइद जा आहिनि। अक़ीदो रखे या न रखे उनजी मर्ज़ी आहे। आख़िरत में कहिड़ो हाल थींदो उन ॻाल्हि खे मञे या न मञे उनजी मर्ज़ी आहे। मौत हिकिड़ो मुशाहिदो आहे, उन मुशाहिदे जो इनकार करणु मुश्किल आहे। सो अल्लाह ताला थो फरमाए त उन्हनि खे जॾहिं चइबो हो त बाबा ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, चवंदा ऐज़ा मितना व कुन्ना तुराबऊं ऐज़ामन, अलाह सां मुलाक़ात कबी। उहे चवंदा त असां मरंदासीं, जॾहिं थी पवंदासीं मिटी ऐं हॾा, ऐना लमबऊसून, छा तॾहिं असां उथियारिया वेंदासीं? पोइ असां उथारींदासीं, मिटी बणिजी वञूं, हॾा थी पऊं, पोइ उन वक़्तु असां उथियारिया वेंदासीं। इहा पुछा कंदा। जेकॾहिं उहो कंदो हाओ त पोइ चवंदो आबा न लबलून, छा असांजा अबा ॾाढा अॻियां उहे बि उथंदा? पोइ चइबो हुनखे धाव, चवंदा त अॼु ताईं अबा ॾाढा कोन उथिया आहिनि, बाक़ी असां कहिड़ो उथंदासीं। हिननि जो मतिलबु इहो आहे त उहे जेकॾहिं उथनि हा त असां वरी उन्हनि खे ॾिसूं हा। हालांकि उहो उथण वारो जहान ई ॿियो आहे। जॾहिं हे जहान ख़तमु थींदो पोइ ॿियो जहान ईंदो। हिकिड़ी हरकत आहे मुस्तक़ीम, हली रही आहे सिधी हरकत, हलंदे हलंदे जॾहिं ॿियो जहान पैदा थींदो त ॿी हरकत पैदा थींदी। जॾहिं ॿी हरकत पैदा थींदी त हे सभु हरकतूं ख़तमु थी वेंदियूं, पोइ ॿी हरकत पैदा थींदी। कानून इहो आहे। हिकिड़ो माण्हू डोड़ंदो थो वञे रोड ते, भॼंदे 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 पोइ ते मोटे। हाणे जॾहिं पोइ ते मोटे त लाज़मी तरह सां ॿी पोइ ते मोटे न, पोइ खणी हिकिड़ो हवाई सेकंड जो हिसो पोइ ते मोटे, पर हुनखे बीहणु ज़रूरु लॻंदो, मुंझणु ज़रूरु लॻंदो। तो मुंझण वारो जेको मुल्क आहे न, उहो हुननि खे सम्झ में ई नथो अचे। उहो आहे मौत। माण्हू दुनिया खां मुंझी वियो, खाधे खां, पीते खां, लते खां, कपिड़े खां, मुलाक़ात खां, उथण खां, वेहण खां, ॾिसण वाइसण खां, वसीयत हिदायत करण खां, पारत करण खां, सभ खां मुंझी ख़तमु थी वियो। मौत अहिड़ी शइ आहे जेको माण्हू खे सभु ख़तमु थी कराए छॾे। मौत लज़तूं इंसान जी विञाए थी छॾे, वसीयतूं पारतूं काटे थी कढे। पोइ जॾहिं पोइ ते मोट थींदी, पोइ ते मोट जो मतिलबु इहा त वरी हाणे ज़िंदगीअ में अचे। त उहो कॾहिं ज़िंदगी में अचे जॾहिं सभु क़िस्म जूं दुनिया जूं शयूं ख़तमु थियनि। हेठि अचनि पोइ ॾाढो कोन्हे, तंहिं करे असां कोन उथंदासीं। इहो हिन जो चवणु ग़लति हुयो। कुल इन लवलीन वल आख़िरीन, नबी तूं चवनि बेशक अॻियां ऐं पोयां लमजबून गॾु कया वेंदा इला मीक़ात यौम मालूम, मुक़रर ॾींहं जे वक़्त ताईं उन्हनि खे आणे बीहारबो। मुक़रर ॾींहुं ईंदो, उन वक़्त ताईं पोइ हुननि खे आणे बीहारबो। सुम इन्नकुम अय्युहा ज़ालून अलमुकज़िबून, पोइ बेशक तव्हां ए गुमराहो, ए कूड़ो कंदड़ो, लआकिलून मिन शजरतिन मिन ज़क़ूम, पुछनि पिया त पोइ भला उन मुल्क में खाधो पीतो छा हूंदो? अल्लाह ताला तो फरमाए त तव्हां चओ त ज़रूरु तव्हां खाईंदव थूहर जे वण मां, हुते थूहर जो वण आहे। फमालिहून मिनल बुतून, साईं उहो वणंदो पोइ खाई सघिबो। अलाह तो फरमाए त जॾहिं तव्हांखे मिलंदो त पेट भरे ढिढ ठोके खाईंदव। मालिहून मिनल बुतून, ख़ूब भरे खाईंदव। वणंदड़ बि नाहे तॾहिं बि बुख एॾी सख़्तु हूंदी। हदीस पाक में अचे थो त जहन्नमिन खे पहिरें पहिरें अज़ाब अलाह ताला बुख जो ॾींदो, सख़्तु करड़ी तरह। तिरमिज़ी शरीफ़ में रिवायत खे अचे पई अबवाबुल फितन में फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हुनि खे बुख जो अज़ाब अचे वेंदो, पोइ रड़ियूं कंदा बुख जे करे। चवंदा दुनिया में असां खाधा खाईंदा हुआसीं, दुनिया में असां ऐश लज़तूं कंदा हुआसीं, आख़िर हिते असांखे मिलणु घुरिजे। 1000 साल रड़ियुनि करण खां बाद उन्हनि खे जवाबु मिलंदो। छा था चओ? एॾी बेपरवाही।
उहो रब तबारक व तआला जेको असांखे हिन दुनिया में फरमाए थो लहुम फीहा मा यशाऊन, तव्हां जेकी उते घुरंदव सो तव्हांखे मिलंदो, पर उहो हेॾे सॼे पासे ॾे। ऐं हिते 1000 साल खां बाद पुछे थो वञे त छा था चओ? हालांकि अल्लाह ताला खे बि मालूम आहे। मलाइका अर्ज़ कंदा त साईं इहे चवनि था त असांखे दुख आहे, पर ॾियो न। पोइ साईं हुननि खे अची ॾींदा उहो सूअर जा वण उते जहन्नम जे तरे में, सान फिल जहीम, बिल्कुलु जहन्नम जे विच तरे में हेठि हूंदा। उहे हुनखे ॾींदा त खाओ, अंदरि छॾींदनि हलिया वञो तरे में लंघी, पटे लुणी अचे हिनखे कोन खाराइबा। जीअं पोइ तीअं जहन्नम जे बाहि में तरे में लंघे वेंदा, उते ॾिसंदा त वण बीठा आहिनि अंदरि बाहि में, बाहि जा वण बाहि में। पोइ हुननि खे अहिड़ो खाईंदा जो रब पाण थो फरमाए मालिऊन मिनल बुतून, पोइ भरींदव उन मां पेटनि खे। पछाड़ वरी अचे लॻंदी, पोइ गिरह कुझु अटकी पवंदा, अची मुसीबत थींदी, वरी रड़ियूं कंदा 1000 साल। चवंदा असां दुनिया में गिरावट कंदो पाणी भरंदा हुआसीं, उन सां लाहींदा हुआसीं, हाणे असांखे कुझु पाणी मिलणु घुरिजे, अॼु परेशानी थींदी, वरी 1000 साल रड़ियूं कंदा। अलाह जी तरफ़ां हुकुम थींदो, छा था चवंदी हिनखे गिरह अटकिया आहिनि, सूअरनि जे निड़नि में फाथो पिया रड़ियूं पिया। रब ताला फरमाईंदो पाणी ॾियो। लाकिलून मिन शजरतिन मिन ज़क़ूम फमालिऊन मिनल बुतून फशारिबून अलैहि मिनल हमीम, पोइ पीअंदव मथां से टहकंदड़ पाणी। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़ी उन जी शिदत हूंदी, इहो तिर्मिज़ी शरीफ़ जी रिवायत, अहिड़ी उन जी शिदत हूंदी जो जॾहिं हुनखे पाणी प्यालो भरे आणे ॾिनो वेंदो त उहो प्यालो जॾहिं हथ में वठी मुंहं जे भरिसां आणींदा त उनजी गर्मी ऐं उब एॾी हूंदी जो मुंहं जो गोश्त किरी पवंदो प्याले में। अल्लाह ताला उम्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अज़ाबनि खां बचाए। अज़ीज़ो, पर उन सख़्त हूंदी अञा बि पाणी पीअंदा, कहिड़ो लही वियो। फशारिबून शुर्बल हीम, रब थो फरमाए त अहिड़ो गंदो गरम टहकंदड़ पाणी कीअं पीअंदा जीअं उलीअ वरतल उठ पीए। हीम चइबो आहे उलीअ वरतल उठ। हिकिड़ो थींदो आहे उञायल उठ, ॿिए खे वरी जिगर जी गर्मी पहुचंदी आहे, पाणी पीअंदे 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 वरी बस न करे ॿीहर बि पीए। हीम चइबो आहे उलीअ वरतल उठ, उलीअ जी बीमारी थींदी आहे उठनि खे। हाज़ा नुज़ुलुहुम यौमद्दीन, रब थो फरमाए त हीअ आहे उन इंसाफ़ वारे ॾींहं ते संदन महिमानी। तव्हां अंदाज़ो करियो कहिड़ी आहे इहा। पोइ हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए, एॾो अज़ाब, एॾी तकलीफ़, एॾी सख़्ती। अल्लाह ताला थो फरमाए न ख़लक़नाकुम, असां तव्हांखे पैदा कयो आहे, फलौला तुसद्दिक़ून, त तव्हां एतिरो वेसाह नथा कयो त अलाह जेकी चवे थो त सच करे। पोइ जेको वेसाह न कंदो त उनखे भली वेसाह थिए। हाणे माना अफरायतुम मा तुमनून, छा तव्हां जेको कतरो उछलियो था, पाणीअ जो कतरो जेको उछलियो था, अंतुम तख़लुक़ूनहु, छा तव्हां उन खे पैदा था करियो, अम नहनुल ख़ालिक़ून, या असीं पैदा कंदड़ आहियूं। इन पाणीअ जे कतरे खे जो असां इंसान जी सूरत ॾिनी, ऐं इंसान जे वजूद में हज़ारे जवाहरात भरियल आहिनि, उहे सभु इन पाणी जे कतरे ते असां नक्श कयासीं। अखियूं, नथो, कन, ज़ुबान, दिमाग़, दिलि, जिगर, सॼो सामान उन पाणीअ जे कतरे खे मुज़क्कर करणु, मुअनस बणाइणु, अहिड़ा ठपा हणी कुदरत जा ॿाहिर जंहिं सिके खे का तब्दील कान का सारी हयाती। रब फरमाए त इहे कम असां कया, कंहिं ॿियनि कया। नहनु क़द्दरना बैनकुमुल मौत, वरी असां मौत बि तव्हांजे विच में मुक़ररु कयोसीं त जीअं तव्हांखे पतो पवे त असांखे हीउ मुल्क छॾिणो आहे। अवानन बि मसदूक़ीन, असां आजिज़ त न आहियूं तव्हां खां, तव्हांखे पकड़े न सघंदासीं, तव्हां ईअं सम्झो छा। अला नुबद्दिल अमसालकुम, हिन खां असां आजिज़ कोन हुआसीं जो बदिलायूं तव्हां जहिड़नि खे, असां तव्हां जहिड़नि खे बदिलाए छॾियऊं। इन ॻाल्हि खां आजिज़ हुआसीं। तव्हां हलिया ॿिया आया, टियां आया, चोथां आया, ईअं तब्दील पई थी। वनुनशिकुम फीमा ला तालमून, ऐं पैदा करियूं तव्हांखे उन्हनि सूरतुनि में जेके तव्हां न पिया ॼाणो। अलाह थो फरमाए त छा इहे असांखे ताक़तूं कोन हुयूं जो तव्हांखे बदिलाए ॿी हिकिड़ी अहिड़ी सूरत में आणी जंहिंजी तव्हांखे ख़बर न आहे। फरमाए थो इहा ताक़त आहे असांखे। पाणीअ जे कतरे मज़ा तव्हांखे इंसान ठाहियोसीं, हाणे तव्हां सम्झो था त असांजी इंसानियत केरु मिटाईंदो। रब थो फरमाए त जंहिं पाणी जे कतरे ते मां नक्श कढी इंसान जी सूरत चिटी आहे, तव्हांजे ठहियल सूरत खे बदिलाए कंहिं हैवान जी सूरत ॾियां त इहो नामुमकिन आहे।
ऐं ईअं अलाह ताला करे ॾेखारियो। यहूदनि जी हिकिड़ी क़ौम हुई जिन बेफ़रमानी कई, अलाह ताला खे फरमाए कूनू क़िरादतन ख़ासिन, थी वञो सभई भोला बचड़ा। वरी ॿियनि खे फरमाई त कूनू क़िरादतन औ ख़नाज़ीर, सभई भोला बणिजी वञो ऐं सूअर, भोला सूअर थी मरी विया। रब तो फरमाए त तव्हांखे हिन ॻाल्हि जो पतो कोन थो पए त असां सूरत बदिलाए छॾियूं। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुवाल कयो अलाह जी दरगाह में। इहो हुयो हिन शाबान महीने में जेको अची रहियो आहे रजब खां बाद 15 तारीख़, हिनखे चइबो आहे लैलतुल बरात। इहा आहे आज़ादी जी रात, छोटकारे जी रात, इज़त ऐं तौबह जी रात, 15 तारीख़ शाबान में। नबी साईं जन उन रात वञी अलाह खे सजदो कयो। इहा रिवायत बुखारी शरीफ़ में। और रब तबारक व तआला फरमायसि त तोखे मां 3 सुवालनि जी इजाज़त ॾियां थो, घुर। उहो बि सजदे में, पाण रिवायत कई थी आहे। फरमायो त मां अलाह जी दरगाह में अर्ज़ु कयो त रब मुंहिंजे उम्मत जी सूरत न बदिलजे गुनाह में। अॻे सूरत बदिलजी वई, इंसान रात जी तुंहिंजे गज़ब एॾी हद तक बेहुरमती करे छॾी जो माण्हू मां फिरी जानवर बणिजी विया। ईअं न थिए, अलाह फरमाए ॾिठो केॾी बि हरकतूं कंदा सूरत न बदिलजी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान जी अज़मत, इंसान जे सूरत जे तहफ़ुज़ जो सुवाल कयो, हिकिड़ो उहो सुवाल क़बूल थियो। ॿियो सुवाल कीअं त अलाह बेफ़रमानी जे करे तो अॻियनि क़ौमुनि जे मथां किन ते मींहं वसाया बाहि जा, किन ते मींहं वसाया पथरनि जा, किन ते हकलूं आयूं मथां जे हकल में हियां फाटी पिया उन्हनि जा। के अहिड़ा शख़्स जिन खे ज़मीन अंदरि ॻिही वई, के अहिड़ा माण्हू जिन खे दरियाहनि में ॿोड़ियो वियो। इहे तुंहिंजा अज़ाब बेफ़रमानी ते आया। मां पंहिंजी उम्मत लाइ इन्हनि अज़ाबनि जे अचण खां दुआ थो घुरां त अहिड़ा अज़ाब मुंहिंजी उम्मत न अचनि। रब ताला फरमाए त ठीकु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि थींदी, उहा क़ुर पाक में लथी तौबह सूरत में, युअज़िबहुमुल्लाहु बिअयदीकुम, अज़ाब जी लाइन अलाह ताला बदिलाई। अज़ाब ख़ुदा जो बेफ़रमान ते आहे, ख़ुदा क़ाबिल आहे हिते, पर अज़ाब जी लाइन असां बदिलाईंदासीं। और कहिड़ी? अॻे रब तबारक व तआला मथियुनि फिज़ाउनि खे, उतां जे मख़लूक खे, उतां जे अहकाम खे ईअं सिधो जारी कंदो। इहे हालात जेको मां पेश कया ईअं थींदो। मिनहुम मन ख़सफ़ना, मिनहुम मन अग़रक़ना, मिनहुम मन अख़ज़तहु सया, मिनहुम मन अरसलना अलैहि रीह। अहिड़े तरह जा अलाह ताला अज़ाब मोकिलिया, पर हाणे उहे थी विया बंदि। रब तो फरमाए त बेफ़रमाननि ते अज़ाब हाणे ॿिए सूरत में ईंदो। तो नबी साईं क़बूल कयो छो त सारे क़ुर ते ईमान अथसि। आमन रसूल बिमा उनज़िला इलैहि मिन रब्बिहिल मुमिनून, मोमिननि बि ईमान आंदो, रसूल बि ईमान आंदो हिन क़ुर ते। युअज़िबहुमुल्लाहु बिअयदीकुम, इन बेफ़रमाननि ऐं काफ़िरनि ऐं फ़ासिक़नि ऐं ज़ालिमनि खे अलाह ताला अज़ाब कंदो, पर तव्हांजे हथनि सां। तव्हां अलाह तबारक व तआला जे कुदरत जो जारियो हूंदव, कुदरत जो हथियार हूंदव, कुदरत जो औज़ार हूंदव। सालिह, फर्माबरदार, नेक, आदिल, मुजाहिद उथी बेफ़रमाननि सां लड़ायूं कंदा, जंगियूं कंदा। जे उन्हनि तौबह कई त छॾे ॾींदनि, न त तहे तेज़ कंदनि, ख़तमु कंदनि। हाणे मां अज़ाब जी हालत में करे छॾी आहे। पोइ नबी साईं फरमाए अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह, जिहाद क़यामत ताईं हलंदो। इन तरीक़े सां बेफ़रमाननि खे सिधो कयो। जेके उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि, अलाह ताला जो अज़ाब हुननि जे लाइ आहे, जिहाद हिननि जे लाइ। आई सम्झ में ॻाल्हि की न? ॿ दुआऊं। टी दुआ हीअ त ए अलाह मुस्लमाननि जो दुनिया जे हिन जहान में हूंदे ॿिज कढी फिटी करे ईअं न कजनि, झगड़ा थियनि, इख़्तिलाफ़ थियनि। इस्लाम हूंदो, जॾहिं इस्लाम वियो त दुनिया हिन दुनिया जो मौज़ू ईअं आहे जीअं हिकिड़े जलसे जो मौज़ू। हे जुमो आहे, हीउ बि हिकिड़े क़िस्म जो जलसो आहे। तव्हां सभु क़ुर शरीफ़ ॿुधण ऐं निमाज़ पढ़ण जे लाइ आया, निमाज़ ख़तमु थी, ॿी क़िस्त आहे क़ुर खे ॿुधण जी। जॾहिं क़ुर शरीफ़ बसि कबो त हर हिकिड़ो माण्हू पंहिंजे ख़्याल सां थी वेंदो, पोइ कोन वेहबो। हिन तरह रब ताला त फरमाए त दुनिया जो जेको मजमो ऐं जलसो मां बणायो आहे, सो नबूवत जे प्रोग्राम, हिदायत ऐं इस्लाम जे लाइ आया। जेसि ताईं इहो प्रोग्राम दुनिया में हलंदो, कंहिं हिकिड़े माण्हूअ जे दिलि में बि अलाह जो नालो हूंदो, तेसि ताईं मां दुनिया खे ज़िंदा रखंदुसि।
باقی سوالات ساری دنیا کے صرف ہکڑے دل جے کرے اللہ تعالیٰ جیئرو رکھے. یہ ॻाल्हि کچھ سمجھ میں تمام وڈی چیز وڈی ॻाल्हि ہے پر یہ معقول ॻाल्हि بھی आहे. وہ تو روایت आहे थोरो अकल माण्हू करे त हुन में सम्झ में ईंदी. हाणे सारी दुनिया खे हिकिड़ो शख़्स सम्झो त इंसान वरी शख़्स आहे हिकिड़ो, हुनजा सभु पुर्जा आहिनि. जीअं मशीनरी सवें पुर्जा हूंदा आहिनि हुन में, पर जॾहिं जुड़ी बीहंदी आहे त हिकिड़ी मशीन हूंदी आहे. ईअं घणे चइबो त 1000 मोटर था वञनि पिया, हिकिड़ो जॾहिं मोटर रस्ते सां वञे, हालांकि केतिरा पुर्जा अथसि कई क़िस्म जा, पर हिकिड़ी. ईअं हिन दुनिया खे तव्हां हिकिड़ो पुर्जो सम्झो, अलाह ताला जी कुदरत जी मशीन आहे. इन में ज़िंदगी आहे, माण्हूअ में जीअं ज़िंदगी आहे. हाणे माण्हू सारे खे दुनिया जे मुक़ाबले में सम्झो. अलाह ताला माण्हू खे दुनिया जो मिसाल बणायो आहे. इहा बि अजीब ॻाल्हि आहे. दुनिया में हेठियों पासो पिया, दुनिया में मथों पासो पिया. माण्हू खे पेर पिया आहिनि, मथो पिया, मथे सिज आहे, हिते मथे अखियूं आहिनि, नूर आहे. हेठि मिटी ऐं दज़ आहे, पेरनि में मिटी ऐं दज़ आहे. रब तबारक व तआला विच में हवा रखी आहे, अलाह ताला पिपड़ विच में रखिया आहिनि, हवा जी ॻाल्हि. रब तबारक व तआला जबल मथां चोटियूं कयूं आहिनि, अलाह ताला हेॾा सभु हिन में विधा आहिनि, जबलनि वांगुरु सख़्त आहिनि. रब तबारक ताला हुननि में लोह विधा आहिनि. तव्हां जेकॾहिं हॾनि खे तव्हां कंदव, कोशिशि कंदव ऐं अॼोके कीमियाई तरीक़नि सां कढंदव त लोह निकिरंदो, सोन निकिरंदो, त्रामो निकिरंदो, पितल निकिरंदो. एतिरो माण्हू जे जिस्म में लोह आहे जो केतिरो निबूं ठही सघनि थियूं, जिन सां जेकर केतिरा ॾींहं माण्हू वेठो कलम सां लिखे. एतिरो लोह आहे माण्हू जे जिस्म में, एतिरो सोन आहे, एतिरी चांदी आहे, एतिरी हर क़िस्म जा. माण्हू हिकु दुनिया जी मिसाल आहे. पोइ उन माण्हूअ खे अची थो वठे मर्ज़, पियो आहे बिस्तरे ते, हेॾां डॉक्टर थो अचे, हेॾां अज़ीज़ थो अचे, हेॾां को ॿियो माण्हू थो अचे, अचे ॾिसनि था, चवनि था त जीअरो आहे. कोशिशि था कनि त अखियुनि मां ॾिसे थो अचे, न अखियूं ॿुटे थी वञे, कननि सां ॿुधे थो अचे, न आवाज़ कोन थो ॿुधे. भला पोइ जी साहड़ो खणे थो, कीअं थी ख़बर पए जे खंभ हीअं न कटे रखूं था त खंभ झिरकीअ जो चुरे थो थोरो, सम्झ में अचे थो साह अचे. हाणे जीअरो आहे नमो आहे, जीअरो आहे, इन खे खणी विञारे वञी पूरे जनाज़े जी नमाज़ कबी, ईअं न आहे, कीअं न थींदी, छो त जीअरो आहे. इन जो इलाज कबो, कोशिशि कबी. रब तबारक व तआला अहिड़े माण्हूअ वांगुरु उन दुनिया खे बि जीअरो तसवुर कंदो, जीअरो ख़्यालु कंदो, तसवुर न पर ख़्यालु, जीअरो भाईंदो उन खे हिन तरीक़े सां त जीअं तव्हां इन खे जीअरो सम्झी दफ़न नथा कयो. ईअं अलाह ताला जॾहिं दुनिया जे जहान में हिकिड़ी दिलि ॾिसंदो अलाह जे नाले वारी, चवंदो त दुनिया जीअरी आहे, हुनजो पुर्ज़ो जो हिकिड़ो जीअरो आहे. पोइ इन दुनिया खे अलाह ताला इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा करे क़यामत सां शुरू करार ॾे, ईअं न थींदो. सम्झ में आयो त क़यामत गाफ़िलीन, फासिक़ीन, फाजिरीन, ज़ालिमीन ते क़ाइम थींदी, सालिहीन ते क़यामत क़ाइम न थींदी. जैसे सालिह हूंदा क़यामत न थींदी. ऐं यकीन रखो त दुनिया ते जेकॾहिं कंहिं ज़िंदगीअ जो अहसान कयो आहे, जो दुनिया जी ज़िंदगी ड्रिघी आहे, सिर्फ़ु उन्हनि जेके अलाह जो नालो था वठनि, जेके हवा ते उॾरनि था, जेके ज़मीन में सुराख कढनि था, जेके जबलनि खे टुकनि था, जेके लोह ते कब्ज़ो था कनि, उहे दुनिया जी ज़िंदगी जो सामान कोन था गॾु कनि, उहे पंहिंजे ऐसे जो सामान था कनि, वापार तिजारत था कनि. दुनिया जी ज़िंदगी जो सामान उन्हनि वटि आहे जेके अलाह जो नालो था वठनि. जीअरी दुनिया इन्हनि जे करे आहे. पोइ जॾहिं माण्हू हिकिड़ो मरी वञे, पोइ हुनखे ज़ेवर पाराइबा, हुनखे मोटर ते चाढ़े घुमाइबो, हवाई जहाज़ जो चकर ॾियारबा, खणी वञी हज कराइबोसि, इंग्लैंड अमेरिका ते निबोसि हुन जनाज़े ते. पोइ जनाज़े खे अलाह तबारक व तआला ख़तमु कंदो. बसि ये दुनिया जनाज़ो आहे, जैसे अलाह जो नालो अथसि त पोइ जीअरी आहे. माण्हू ईअं न सम्झनि त असां अहसान कया आहे, यूरोप अहसान कया असां ते, अहसान उन्हनि कया जेके अलाह जो नालो था वठनि. जैसे दुनिया ई न हूंदी त पोइ कुंवार जो हिकिड़ी मरी वञे त पोइ ज़ेवर पारायो, पोइ काॾे कबसि, लटा कपिड़ा पोइ पाराए बसि उन खे, पोइ कफ़न पारायो. हीअ दुनिया कुंवार जो मिसाल आहे. इन में हयाती अलाह जो नालो आहे. अलाह नूर समावात वल अर्ज़ मसल नूर हिक मिस्कातन फ़ीहा मिस्बाह. जेकॾहिं अलाह जो नालो निकिरी वियो त पोइ जनाज़ो आहे, जनाज़े खे त ख़तमु कबो. अज़ीज़ो, नबी संजन अर्ज़ु कयो त अलाह मुंहिंजे मुस्लमाननि जी क़ौम दुनिया में निकिरी वञे, पोइ बि दुनिया पई रहे, पर कीअं न थी. मुस्लमान हूंदो त दुनिया रहंदी त न हटे. इहे रब तबारक व तआला सवाल नबी साईं जा इन राति ते पूरा कया. एॾो वॾो मसइलो थी वियो. रब ताला फरमाए थो त इहे अज़ाब जेके हासिल उहे सभु ख़तमु थी. नबी साईं जी दुआ हाणे अलाह ताला थो फरमाए त असांखे कुदरत आहे त तव्हांजी शकिलुनि खे असां बदिलायूं. कुदरत आहे पर किरदार बि आहे कि न कोन्हे. कुदरत करे छॾियो. सुवाल आहे त किरदार अलाह ताला इहो बंदि करे छॾियो दुआ सां, कंदो कोन जो कंहिंजी सूरत बदिलाए, क़ौम जी क़ौम ते बाहि थी वञे. बाक़ी हिकिड़ी सूरत आहे. पर रिवायत थी अचे तिबरानी में, तिबरानी रिवायत हदीस जो किताब आहे, मिशकात शरीफ़ हुनखे नक़ल कयो आहे.
सयाती अला उम्मती ज़मान, मुंहिंजे हुज़ूर से फरमायो मुंहिंजे उम्मत ते हिकिड़ो ज़मानो ईंदो यज़रिबून तुबूल वद्दुफूफ युग़न्नून अलक़ैनात वयस्तहिलून अलहिर्र वलहरीर। फरमायो त अहिड़ो गफ़लत जो सामान आहे, अहिड़ो बुछड़ो सामान आहे, अल्लाह जे ज़िक्र जे मुक़ाबले में साज़ आहे। फरमाए थो त मूंखे अल्लाह ताला मोकिलियो आहे बुइस्तु लिमहकिल मज़ामीर, ऐं फरमाइनि था बुइस्तु महकिल मज़ामीर व तसावीर व तसालीब। फरमाइनि था त अल्लाह ताला मूंखे सलीब जे ख़तमु करण लाइ मोकिलियो। सलीब जंहिंखे ईसाई पूॼींदा आहिनि, उहो थींदो आहे हिकिड़ो किरास ईचे में पाईंदा आहिनि, उहो मदाणी थींदी आहे। यानी ईसा अलैहिस्सलाम जी फासीअ जो हिकिड़ो अक़ीदो हुननि रखियो आहे, पोइ उनजी शकिल ठाहे ॻीची में पाईंदा आहिनि, इहा बरकत वारी आहे। अहिड़ी अहमद क़ौम, पंहिंजे पीउ खे जो खंजर सां मारिजे त पोइ खंजर ॻीची में माण्हू हुते घुमाईंदो त हे अबे खे हिन कुटो खंजर, बरकत वारो। अहिड़ी क़ौम करे छो दुनिया में पागल, ऐं इहे दुनिया में अकलमंद क़ौम सॼी थी वञनि। तो सलीब पाणी वठंदा आहिनि घुमंदा, छो जो भई ईसा अलैहिस्सलाम जी फासी हिन किरास ते आई, हिन तरह इहा बरकत वारी आहे। जीअं असांजा मुस्लमान केतिरा करबला खे बरकत वारो सम्झंदा आहिनि, छो त इमाम हुसैन शहीद थियो। अरे शहादत वारी जाइ थी आहे, हुनजे वफ़ात जी जाइ थी आहे, हुते ज़ुल्म जी जाइ थी आहे, तव्हां हुनखे पंहिंजी इबादत जी जाइ बणायो आहे। यहूदनि वारो साॻियो मज़हब। माण्हू इहा ॻाल्हि चाहींदा त मुंहिंजो अबो हिते शहीद थियो त ज़ियारत करण वञा दुनिया खे, अकोला इहो कीअं हाल आहे मुस्लमाननि जो, साॻियो यहूदनि जे तरीक़े ते। त अज़ीज़ो, असल ॻाल्हि इहा हुई त नबी साईं जन फरमायो त मां साज़ खे ख़तमु करण लाइ सिर्फ़ु फरमायो त यज़रिबून तुबूल वद्दुफूफ युग़न्नून अलक़ैनात, औरतुनि खे राग चवराईंदा, रंदियुनि खे राग चवराईंदा, वयस्तहिलून अलहिर्र वलहरीर, ज़िना खे हलाल पिया ॼण सम्झंदा, ऐं रेशम ऐं पट पिया पहिरींदा। इहे फरमायूं ऐं फरमायूं त उलाइक, इहे अहिड़ा माण्हू आहिनि ला यक़बिलुल्लाहु मिनहुम, अल्लाह ताला न क़बूल कंदो इन्हनि खां सरफ़ऊं वला अदला, न इन्हनि जो रब तबारक व तआला फर्ज़ क़बूल कंदो न नफ़िल क़बूल कंदो। फर्ज़ ख़ैरात में, नफ़िल ख़ैरात में, फर्ज़ इबादत में, नफ़िल इबादत में, फर्ज़ अख़लाक में, नफ़िल अख़लाक में। फ़राइज़ ऐं नवाफ़िल इंसान जी ज़िंदगी खे गुज़ारी वेंदियूं आहिनि, सभु रब इबादत सारी कर व सयजअलहुमुल्लाहु क़िरदतन व ख़नाज़ीर। पाण त फरमाइनि त अल्लाह ताला इजो हली इन्हनि खे कंदो सूअर या भोलू, इजो हली कंदुनि माना हिन दुनिया में। उहो कॾहिं वेझो मुल्को हिन दुनिया खां निकिरण जे बाद आहे क़बर, माना क़बर में हुननि जी सूरतूं बदिलिजी वेंदियूं। दुआ पंहिंजे जाइ ते रही, दुनिया में सूरत न बदिली। रब ताला फरमाए थो त असां तव्हांजे सूरतुनि खे बदिलायूं, हिते कादर आहियूं। उहो किरदारु उते क़बर में अदा थींदो। हेॾे नबीअ जो नंद थियो, होॾे अलाह जी कारसाज़ी थी। रब ताला तव्हांखे असांखे हिन मुसीबतुनि खां बचाए। फरमाए थो त अला अन नुबद्दिल अमसालकुम व नुनशिअकुम फीमा ला तालमून। रब फरमाए त असां हिन खां आजिज़ न आहियूं जो बदिलायूं तव्हां जड़नि खे ऐं पैदा करियूं तव्हांखे उन्हनि सूरतुनि में जेके तव्हां नथा ॼाणो। वलक़द अलिमतुम नशातल ऊला, तव्हांखे इहो यकीन नथो अचे त भला पहिरीं पैदाइश खे सोचियो, जेका पहिरीं असां पैदाइश ॾिनी तव्हांखे। फला तज़करून, छो नथा हितां नसीहत वठो। उहो अलाह जंहिंखे पहिरीं पाणी जे कतरे मां पैदा थो करे, उहो सूरत छो न बदिलाए। अफरायतुम मा तहरसून, छा भला अञा ॿुधायो तव्हां जेकी दुनिया जे जहान में खेड़ियो था, पोखो था करियो, उते ॾिसो। अंतुम तज़रऊनहू, छा तव्हां था पोखियो, अम नहनु ज़ारिऊन, या असां उन पोख खे ॼमाईंदड़ आहियूं। तव्हां छा था कयो, तव्हां तरंदो हुनजी मुठी विञाए था अचो। जेकर 4 ॾींहं खाओ आहे उहे मण अधमण उछलिया आहियो ज़मीन में, अॻिते त असांजे हवाले आहे। लव नशा लजअलनाहु तामा, जेकर असीं घुरूं हा त करे छॾियूं हुनखे लताड़ियल गाह हो। फज़ल तुम तफ़क्करून, पोइ तव्हां वेठा किसा कयो यार फलाणे जो फसल न थियो, फलाणे जी पोख तबाह थी वई। इन लमुग़रमून, असां ते चटी पइजी वई। बल नहनु महरूमून, न पर असां बदबख़्त थियासूं। अफ़रायतुमुल माअ अल्लज़ी तशरबून, छा उहो पाणी ॾिसो था जेको पियो था, इहो कयां थो आहे। अंतुम अंज़लतुमू मिनल मुज़न, इहो पाणी तव्हां लाथो आहे करण मज़ा। अम नहनुल मुंज़िलून, या असां इहो वसाईंदड़ आहियूं। लव नशा, जेकॾहिं घुरूं हा असां जलना उजाजन, इनखे खारो करे छॾियूं आहे। फलौला तशकुरून, पोइ छो नथा तव्हां थोरो वञो, हेॾो अहसान छो नथा तव्हां असांजो वञो। खारो पाणी करे ॾायूं आहे त पोइ छा थिए, मिठो पाणी करे तव्हांखे मथो ॾियूं था, पोइ तव्हां सम्झो था त बसि पंहिंजे लिखे थो रहे। अफरायतुम नार लती तूरून, छा भला इहा बाहि जेका ॿारियो था तव्हीं, ॿुधायो इहा बाहि अंतुम अंशातुम शजरता, तव्हां इन जा वण पैदा कया आहिनि। अम नहनुल मुनशिऊन, या असां इनखे फुटाईंदड़ आहियूं। बाहि जो जेको जोहर आहे फास्फोरस जो वणनि में पैदा थो थिए ऐं जबलनि मां पैदा थो थिए।
ऐं वण ज़मीन में फास्फोरस खणी था अचनि, अहिड़े क़िस्म जूं काठियूं वण इहे सभु पैदा था थियनि, या अहिड़ी तरह सां काठियुनि खे तव्हां बाहि में विझो था पोइ ॿरे थी पई बाहि हिन में। अलाह ताला फरमाए थो सारो कमु इहो असांजो आहे। न जलना तज़किरा, असां हिनखे नसीहत लाइ कयो आहे। मता अलिल मुक़ीम, जेके सामान इहे सामान आहे उन्हनि शख़्सनि जे लाइ जेके वेचारा रिणनि ऐं पटनि में राही थियनि था, हलनि था वॾाए, उन्हनि जो सामान आहे। तसब्बिह बिस्म रब्बिकल अज़ीम, ए नबी तूं इहो सारो वाइज़ नसीहत करे क़ुर ॿुधाए पोइ चओ सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम, जंहिं अल्लाह तबारक व तआला जो नालो वॾो बुज़ुर्गी वारो आहे। इहा रब जी तस्बीह पढ़ी मुंहिंजो शुक्रिया अदा कर जो इहो क़ुर शरीफ़ असां तव्हांखे ॾिनो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुर शरीफ़ में जानत वारो बणाए, अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे तौबा ऐं ईमान सां साथ को नसीब कराए। وما علمناه الشعر وما ينبغي له إن هو إلا ذكر وقرآن مبين لينذر من كان حيا ويحق القول على الكافرين أولم يروا أنا خلقنا لهم مما عملت أيدينا أنعاما فهم لا مالكون فذللناها لهم ومنها ركوبهم ومنها يأكلون ولهم فيها منافع ومشارب أفلا يشكرون واتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون لا يستطيعون نصرهم وهم لهم جند مضرون فلا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون أولم يرى الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين وضرب لنا مثلا ونسي خلقا قال من يحيي العظام وهي رميم قل يحييها الذي أنشأها أول مرة وهو بكل خلق عليم الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا فإذا أنتم منه توقدون أليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق العليم إنما أمره إذا أراد شيئا أن يقول له كن فيكون سبحان الذي بيده ملكوت كل شيء وإليه ترجعون پارو یاسین شریف لکھو हिन में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त असांजे इख्तियारात खे तव्हां गौर सां ॾिसो। सारी काइनात मखलूकात पंहिंजे इरादे इख्तियार सां पैदा कई आहे ऐं उन्हनि जूं सूरतूं ताक़तूं सलाहियतूं उन्हनि में बख़्शियूं आहिनि। पोइ जेको ॾींदड़ आहे सो वठी बि सघे थो जेकॾहिं उहो अल्लाह तबारक व तआला उनखे संदसि तख़लीक़ में ऐं संदसि बनावट में वरी मोटाए नुक़सान जे तरफ़ आणे, इहा उनजी कुदरत ऐं कुवत आहे। इनखे पई न सम्झणु घुरिजे। कंहिंजूं अखियूं सॼी उमिरि ॾिसंदियूं हाणे छॾे वयूं, कन हमेशह ॿुधंदा हुआ ॿुधणु बंदि थी वियो, सूरत जवानी में ख़ासी पोइ बिगड़ी वई, बदन में कुवत कमज़ोरी में अची वई,
इहा ॻाल्हि बईद न आहे जो अल्लाह तबारक व तआला इन क़िस्म जूं ॾिनल सलाहियतूं मोटाए वठे। भला तंदुरुस्त इंसान जॾहिं बीमार थी सघे थो, मज़बूत आदमी जॾहिं पोढ़ो थी सघे थो, त इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु इंसान खे अकुल में न अचे। भला जॾहिं नंढड़ो ॿार जान थी सघे थो त ईअं ई अल्लाह तबारक व तआला इंसान ताक़त वारे खे माज़ूर बि करे सघे थो। जीअं कमज़ोर आहिनि नातवान खे वरी क़ुवत वारा आहिनि। पुछंदो आहे त रब हीअ हेॾा मुंहिंजा दर्जा बुलंद थी विया, इहो मुंहिंजो अमल त कोन्हे। अलाह जी तरफ़ां जवाबु ईंदो, मलाइकनि जे ज़रिए चयोसि त तुंहिंजे औलाद पुठियां हे नेकीअ जो कमु कयो आहे, तोखे हुन में क़िस्त मिली आहे। इला मन तरक सदक़तन जारियतन अवलदन सालिह यदू लहू सदको जारियो या औलाद सालिह और इल्मन युंतफा बिही या इल्म छॾियईं, नेक तालीम ॾिनई, अल्लाह अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि सम्झाई, रब जी हिकिड़ाई सम्झाई, नबी जी शान इज़त सम्झाई, साहबा किराम जी मोहबत हुन जे दिलि में विधाई। इन खां सवाइ ॿियो केतिरा क़ुर पाक जा मज़मून आहिनि, हुकुम अहकाम, फर्म बरदारी बेफ़रमानी, हक़ ऐं नाहक़, हलाल ऐं हराम, जाइज़ नाजाइज़ जूं शयूं कंहिं माण्हू कंहिंखे सम्झायूं, उहो थियो इल्मु। इल्मु हुनखे चइबो आहे जंहिं अल्लाह जी मार्फत नसीब थी। जेकर अल्लाह जी मार्फत नसीब थी त इहो इल्मु आहे, इन जी सिख्या तालीम आहे, इन जो सिखंदड़ो मुतअल्लिम ऐं शागिर्द आहे, इन जो सेखारींदड़ो उहो मुअल्लिम ऐं उस्ताद आहे। पोइ इन जे मुक़ाबले में हिकिड़ो आहे ॿियो खातो मादे जो माथो। हे जहान आहे मादे जो जहान, हवा बाहि पाणी मिटी, इन जे मुरकबात ॿ ॿ टे टे चार चार शयूं बणायो, पोइ हुन में उहे पोइ लोह थिया, पथर थिया, वण बणिया, अहिड़ी तरह सां माण्हू मखलूक केतिरी अल्लाह ताला जीत जानवर, इहा सभु मादियाती मखलूक आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू उन मादे में महिनत कई, ऐं साईं सिज जे रोशनीअ जी तहक़ीक़ कयाई, चंड जे शकिल मुख़्तलिफ़ खे ॾिसी उतां कुझु असर हासिल कयाई, लोह खे कब्ज़े में आणे उन ते कुझु हिन पंहिंजा अमल किरदार कया, काठ जे मथां इस्तेमालु करे अजीब शयूं ठाहिण लॻो। दुनिया जे जहान में फन हुनर घणेई आहिनि, इहे जेके बि शयूं थियूं से सभु मादे ते महिनत। मादो माना लोहो, काठ, पत्थर, हवा, बाहि, पाणी, मिट्टी, सिज जी रोशनी, जीत जानवर, उन्हनि जा असर, इहो सभु मादे ते महिनत आहे। मादो चइबो आहे हिकिड़े जोहर खे जेको जहिड़े क़िस्म जो हुजे, सूरत का बि इख़्तियार करे, इनखे चइबो आहे मादो। पोइ इहा मादियाती जेका महिनत थिए थी इंसान जी, इहा मोटी, इन जो फ़ाइदो पहुचे थो माण्हू जे पेट ते, ऐं माण्हू इहा महिनत इन जे लाइ कंदो आहे त पाण खे माण्हू खे नथो पहुचे। इहा महिनत ग़लति ऐं मनव कान्हे, पर इहा महिनत जेकॾहिं माण्हूअ खे अलाह जे मार्फत ऐं सुञाण खां हिजाब ॾेई छॾे पोइ मनव, इन खे मक़सूद सम्झे पोइ मनव आहे। पर जेकॾहिं पंहिंजे गुज़ारे जे लाइ ख़ल्क़ ख़ुदा जे नफ़े लाइ अहिड़े क़िस्म जूं शयूं बणाए ठाहे सोचे थो जे अवाम खे नथो पहुचे, पोइ इहो जाइज़ आहे। सो बि तॾहिं जाइज़ आहे जॾहिं अलाह जे मार्फत में, नबी जे नुबूवत में, क़ुर जे तालीम में, क़ुर जा जेके ख़ादिम नबी जी साथ संगत गुज़री आहे उन्हनि जी क़ुर्बानियुनि में हिजाब हिन जे वजूद ऐं ज़हन जे आॾो न अचे। इहे इल्म हुनखे जेकॾहिं इन क़िस्म जे हिजाबात ते था आणनि त पोइ इहे इल्म मनव आहिनि। अलाह वटि का शइ न आहे। फरमाए थो क़ुर में त इहा सभु इहो सिनू न सुना फला नुक़ीम लहम यौमल क़यामत वज़ना, भाइनि था त असां इहा मादियाती महिनत करे लोह में इंतहा कई, काठ में इंतहा कई, हवा में मथे उॾासीं, ज़मीन में सोराख़ कयासीं, अलाए छा छा जवाहरात कढी कब्ज़े में करे दुनिया खे वॾा सुख ॾिनासीं, पर हिजाब अची वियो अलाह हिन जे विच में, या अलाह जी ॻाल्हि हिन जे विच में। फरमाए थो त इहे भाइनि था त इहा सभु सुना, असां इहे भला कम कया आहिनि, फला नुक़ीम लहम यौमल क़यामत वज़ना, असां ताराज़ी न धरींदासीं, वटि ई न विझंदासीं हिननि जे अमलनि जे तोड़ण लाइ। जेका कहिड़े कम जा आहिनि छो त मोटी हिन जे पेट ॾे विया, हुनजो रिस्क तव्हां हुनखे कहिड़ी तरह ॾियां, मुतबादिल तरीक़ो रिस्क जो। रिस्क मक़सद आहे, रिस्क मक़सद, पर रिस्क जा जेके ज़रिया आहिनि से उहे ज़रिया आहिनि, वसीला आहिनि, मक़सद न आहिनि। खाधो खाइण मक़सद आहे,
हिन बदन जो क़याम थे पाणी पीअण मक़सद आहे जीअं उञ लाइ त मथां ही तामीर बदन जी रही पई उञ माण्हू वरी ईंदो आहे बदन जी आबादी रही पई मथां इहो मक़सद आहे पर इन पाणीअ जे हासिल करण जे लाइ जेके बि तरीक़ा आहिनि से सभु ज़रिया आहिनि पेट खे भरण जे लाइ जेके आहिनि तरीक़ा से सभु ज़रिया आहिनि ज़रियो ऐं वसीलो मुतबादिल आहे मक़सद मुतबादिल न आहे मक़सद इहा त पेट में पवे इन में कहिड़ो बदल आहे मक़सद इहा त उञ लहे उनजो कहिड़ो बदल आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां उञ लाहे उञ लही वई त मक़सद इहो पूरो थियो बुख लही वई त मक़सद पूरो थियो पर ज़रियो कहिड़ो आहे उञ जे लाहिण ऐं बुख जे लाहिण जो ज़रिया बदिलबा आहिनि कॾहिं माण्हूअ महिनत करे खाधो कॾहिं माण्हूअ महिमानी में खाधो कॾहिं माण्हूअ किनी खाधो कॾहिं माण्हू मरीज़ थी पियो बेहोश थी पियो खणी अस्पताल में विधोसि सुइयूं ॿुइयूं हणी हुनखे टिपियूं चाढ़े हुनखे वेगारे न मक़सद पूरो थी वियो थी वञे त वसाइल जेके आहिनि से बदिलबा आहिनि मक़सद पेट में शइ का पवे बुख लहे इहो न बदिलबो आहे वसाइल में तब्दीली ईंदी आहे त हे जेके मादियाती कम आहिनि से सभु पेट जे पालण जा वसाइल आहिनि उहे मुतबादिल आहिनि उन्हनि खे जेकर को माण्हू मक़सद सम्झंदो त मक़सद हिन जो बदिलजी वियो मक़सद बदिलबो न आहे तंहिं करे उन पासे में वेही वियो बसि छो त मक़सद हासिल करण जे लाइ माण्हू खे वरी महिनत करणी पवंदी आहे मक़सद इहो न आहे मक़सद आहे ॿियो आहे रूह जो मक़सद हिकिड़ो जिस्म जो ॿुधाए थी रूह जो मक़सद अलाह जी रज़ा अलाह जी मार्फत रसूल जी रज़ा रसूल जी मार्फत रसूल जी संगत ऐं उन संगत जी मोहबत इहा सारी हक़ ऐं सच खे सम्झणु क़ुर खे सम्झणु इहे आहिनि मक़ासद में दाख़िल ज़रिया आहिनि हिन जा कहिड़ा आहिनि ज़रियो हिन जो तालीम आहे उस्ताद वटि सिखे पाण मुतालियो करे अखर अखर करे पढ़े भित ते लिखी पको करे हिकिड़ो हाफ़िज़ हूंदो वीचारो ॾऊं चाढ़ींदो हो हाफ़िज़ मिठो नालो हो हुनजो हेॾे हूंदो लालो जे पासे ॾिसो पोइ उन नंढड़ो हूंदो हो छा करे हुनखे शौक़ु थी पियो क़ुर सिखण जो माउ पीउ छॾनि कोन ॻऊं जी खेर तो हाफ़िज़ हूंदो हिकिड़ो लठ ते लिखी ॾींदो हो आयत क़ुर जी उन जो ॾऊं बि चाहींदो हुते लठ ते अखर पढ़ंदो पढ़ंदो सारो क़ुर यादि करे रोज़ में सारे उनखे थोरी मतिलबु छा थियो त हुन पंहिंजे मक़सद में तब्दील न आंदी ज़रियो बदिलाई हू क़ुर शरीफ़ खणी पढ़जे हा हाणे लठ ते अखर लिखियो मक़सद हासिल थियो त इंसान जी ज़िंदगीअ में अलाह जी रज़ा मक़सद आहे उन मक़सद खे हासिल करण जे लाइ ज़राया केतिरा ई आहिनि उहे बदिलजी सघनि था निमाज़ पढ़णु अलाह जे रज़ा जो ज़रियो आहे रोज़ो रखणु अलाह जे रज़ा जो ज़रियो आहे सदको करणु अलाह जे रज़ा जो ज़रियो आहे ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करणु अलाह जे रज़ा जो ज़रियो आहे यादि रखणु खपे इहे ज़राया हिक ॿिए जे जाइ ते न ईंदा आहिनि छो त दुनिया में जेके वसाइल आहिनि नथा अचनि नक सां साह खणिजे थो न कननि सां ॿुधिजे थो न हाणे कन बंदि करे नक सां माण्हू ॿुधंदो नक बंदि करे कननि सां साह खणंदो ज़ुबान सां माण्हू ॻाल्हाईंदो चखंदो आहे पर ज़ुबान बंदि करे ऐं कननि में खणी का शइ विझे त ॿुधंदो चखंदो त जेके तरीक़ा आहिनि ज़राए जे वसूल करण जा से बि मुक़रर आहिनि अहिड़ी तरह अलाह जे रज़ा जा तरीक़ा बि मुक़रर आहिनि निमाज़ ख़ुदा जे रज़ा जो ज़रियो हज ख़ुदा जे रज़ा जो ज़रियो ज़िक्र ख़ुदा जे रज़ा जो ज़रियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिनास ऐं मोहबत ख़ुदा जे रज़ा जो ज़रियो नबी जे संगत सां मोहबत रखणु ख़ुदा जे रज़ा जो ज़रियो इहे ज़राया मुतबादिल कोन्हनि के जेको ज़रियो जिथां मिलंदो उहो इस्तेमालु कबो हुई ईअं न आहे त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो कमु करे चए ठहियो बाबा असां हाणे हिकिड़ो कमु कयूं था ॿिए जी का ज़रूरत न आहे हिकिड़ा माण्हू केतिरा हूंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा असां अलाह अलाह वेठा था करियूं कहिड़ी ज़रूरत आहे दिमाग़ जी कहिड़े रोज़े जी उहो ग़लति आहे छो त दुनिया जे जहान में पाणीअ जे जाइ ते तूं मानी न खाईंदो आहे मानीअ जे वक़्त ते तूं पाणी न पीअंदो आहे पाणी जे वक़्त ते पीअंदो आहे मानी जे वक़्त ते खाईंदो आहे कपिड़ो कपिड़े जे वक़्त ते तूं ओढ़ींदो आहे कपिड़े खां सवाइ तूं न हली सघंदे पोइ जॾहिं इहे तुंहिंजा ज़राया जिस्म जे हिफ़ाज़त जा दुनिया में नथा मुतबादिल थियनि त पोइ तूं निमाज़ खे जे एवज़ तूं हिकिड़े हंधि वेही अलाह अलाह करे इहो तुंहिंजे निमाज़ जो बदल बणिजी वञे ईअं ग़लति आहे निमाज़ पढ़णी पवंदी रोज़ो बि रखणो पवंदो हज करणो पवंदो ज़कात करणी पवंदी अलाह सां मोहबत रसूल सां मोहबत साहबा जी इज़त दिलि जे अंदरि क़ुर पाक जी हुरमत इज़त ऐं तस्दीक ऐं हुनखे सम्झणु सिखणु इहे ज़रिया अहिड़ा आहिनि जो हर हिकिड़ो जुदा जुदा करणो पवंदो जेको माण्हू अखि सां ॾिसे थो अखि ॿूटे त पोइ वात सां ॾिसंदो छा अहिड़ो खणी वात फाड़े हथ कमु करो ईअं खणी सम्झो ग़लति आहे इहा माण्हू चवंदा आहिनि बाबा असां पंहिंजो तव्हां निमाज़ पढ़ंदा आहियो पंज वक़्तु असां हमेशह निमाज़ में आहियूं तॾहिं अलाह ताला फरमायो त जंहिंखे असां उमिरि ॾिनी आहे हुनखे उबतो कंदा आहियूं तकलीफ़ में उमिरि ॾिठी ॾिनी आहे हाणे उल्टो थी हलियो आहे अॻे ज़ई थोरो सी ताक़तवर थियो हाणे ताक़त खां मोटी ज़ोफ़ ॾे आयो आहे उबतो थी पियो पोइ किरे हलियो ज़ोफ़ ॾे कमज़ोरी ॾे अकुड़ जे बजाए बेसमझीअ ॾे कुवत जे बजाए बेताक़तीअ ॾे
किथो थिए अफला या किलोन पोइ नथा सम्झो त का एॾी वॾी ताक़त आहे जेका असांजे मथां कब्ज़ो रखी बीठी आहे तव्हांखे अकुल कोन थो थिए हिन ॻाल्हि जो ही आहे क़ुर ऐं क़ुर जी सम्झाणी जॾहिं नबीअ एॾो वाइज़ एॾी नसीहत माण्हुनि खे ॿुधाई क़ुर सम्झायो माण्हुनि जे दिलि ते असर पियो मजबूर थी पिया काफ़िर जेके वॾा वॾा हुआ उहे चवनि पिया त ॻाल्हियूं अहिड़ी थो करे जो मथो असांजो फेराए थो छॾे हाणे छा करियूं हाणे त माण्हू सभु करे वेंदा ख़राब थी मुस्लमान थी वेंदा इहो काफ़िरनि पाण में वेही सलाह कई पोइ चयूं घणे का तोहमत ॾियूं हाणे तोहमत कहिड़ी ॾियनि लबिस्त फीकुम उमरनि सिनी मां तव्हां में उमिरि सारी रहियो आहियां नबी चवनि त उमिरि सारी मां में जेके अख़लाक में कॾहिं दाग लॻो आहे हाणे कहिड़ो साईं नबीअ ते चोटो लाहिनि थी कोन थी अमानत जे लिहाज़ खां मोहम्मद अमीन ऐं जे फ़ैसिला कराइनि त हुज़ूर साईं खां फ़ैसिला कराइनि इन माण्हू ते दाग कहिड़ो लॻाइनि ऐं दाग बि तॾहिं जॾहिं 40 साल गुज़री चुका उन खां बाद कहिड़ा दाग लॻंदा पोइ हिननि कोशिशि कई त अहिड़ो कमु करियूं जंहिंमें को न को दाग लॻे जंहिंमें हिन जे असर ते को नुक़सान पवे तासीर आहे हिन जे कलाम में इहो त ॿी ॻाल्हि कान्हे इहो तासीर जेको थींदो आहे वेही माण्हू शेर पढ़ंदा आहिनि जेकॾहिं वेठा हूंदा आहिनि सुस्त माण्हू शेर पढ़ंदे जंग ते सिर तरीअ ते ऐं जेकॾहिं वेठा हूंदा आहिनि थधा थुधा बणिया जो शेर पढ़ंदे हिकदमि कावड़ी थी वञनि मुक़ाबले में उथी खड़ा थियनि अहिड़ी तरह सां वकील माण्हू हुजे घटिजी वञे ॾाढो तारीफ़ जा शेर पढ़ंदे हिकदमि दौलत लुटाए छॾे पोइ इहे ॻाल्हियूं ॾिसी जो त शेर में असर आहे वॾो तंहिंखे हाणे शाइर था खणी पहुचो शाइर माण्हू थोरा हूंदा आहिनि बिना शाइरनि खे रसूल थोरी चइबो आहे भला जेकॾहिं शाइर को पाण खे रसूल को ठाहे त मंझिबो छा शाइर जेकॾहिं चए त मूंखे अलाह जो पैगाम आयो आहे हूअं ई शाइर सॼो ॾींहुं वेठा सोचींदा आहिनि दिलि में पहुचंदा आहिनि मूंखे अलाह जी ॻाल्हि बाबा शाइर थो रहे शाइर आहे शेर करे चए हे क़ुर छा आहे जो क़ुर बि शेर आहे इन अलाह शेर क़ुर त शेर आहे इहा अलाह ताला जो काफ़िरनि खे जवाबु थो ॾिए त नबीअ जो मक़ाम ऐं मर्तबो एॾो वॾो आहे जो शाइर माण्हू जी हैसियत त का आहे ई कान्हे शाइर त पंहिंजे ख़्याल में वेही के ॻाल्हियूं चंद ठाहींदो आहे उन में केतिरियूं हक़ीक़तूं न हूंदियूं आहिनि त हक़ीक़त बणाए पेश कंदो आहे कंहिं माण्हू जे जेकॾहिं तारीफ़ करे त हुजे बिल्कुलु शकिल जे बेडोल पर तारीफ़ करे छॾे अलाए केॾी कंहिं हिनखे को रुपयो टको ॾिनो हुजे त वठी तारीफ़ करे त हुनखे सफ़ी आत्मताई खां मथे बणाए छॾे कोई हिकिड़ो कमज़ोर क़िस्म जो बुज़दिल माण्हू आहे हुनजी तारीफ़ में वठी तारीफ़ करे हुनखे बहादुर करे छॾे रुस्तम ज़मान बणाए शेर में हक़ीक़त कान बयान थींदी आहे शाइर हक़ीक़त जो साहिब न हूंदो आहे हेॾी तुहमत ॾिनो नबीअ खे अलाह त फरमाए त नबी चवे अमा अल्लाह न शेर रब त फरमाए त असांखे शेर त सेखारी शेर कहिड़ी अचे अमा बची लहू न आहे हिन नबीअ जे लाइक़ु शेर त नबीअ जे लाइक़ु ऐं शान जे मुताबिक़ बि कोन्हे शाइराना तख़यलात त हुनखे आहिनि ई कोन पैगंबर खे असां क़ुर ॾिनो आहे जेको नसीहतुनि सां भरियल आहे जंहिंमें रोशन तालीमूं आहिनि शेर शाइराई शाइरी जी जेका कारवाई आहे या जेको दफ़्तर आहे या तबो आज़माई आहे त का हैसियत नथी रखे हे अलाह ताला फितरी तौर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाइरीअ खां एतिरो परे रखे जो कंहिं महफ़िल शहर में विया कोन को गज़ल सॼी उमिरि पढ़ियऊं कोन शेर त हिकिड़ी छोकिरियूं बि चवंदियूं आहिनि शेर त हिकिड़ियूं रंडियूं बि शाइर शेर बि मजलिस में पढ़ी माण्हुनि जा कंधल लोॾाए छॾींदियूं आहिनि हुननि खे हुंगर कराए फिटी कंदियूं आहिनि पोइ तव्हां अहिड़ो लक़ब था ॾियो हेॾे मुक़दस शख़्सियत खे जंहिंजे ज़िंदगी में तव्हां हिकिड़ो दफ़ो नंढड़ो सनड़ो तिल्क बि न करे सघंदा हे तव्हां शाइर था नी जेको थियो जेको रुगो ख़्याली माण्हू हूंदो आहे हिकिड़ो बि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो कोन ठाहियो आहे मतिलबु ही वञी थियो त अल्लाह ताला क़ुर मोकिलियो आहे हिनखे शेर न चओ इन इला ज़िक्र इहा आहे नसीहत व क़ुर मुबीन ऐं क़ुर साफ़ पधरो इन क़ुर पधरे खे शेर न चओ नबीअ जे लाइ शेर लाइक़ु कोन्हे ऐं इहो शाइरनि जो कलाम बि कोन्हे शाइर अचे दुनिया में भली मुक़ाबिलो कर नबीअ जो तव्हांखे ही अजब ॻाल्हि ॿुधायां तारीख़ी वाक़ियो काबतुल्लाह शरीफ़ में अरब जे 7 शाइरनि रिकॉर्ड ठाहिनि हर साल शाइर पंहिंजो कसीदो लिखी काबतुल्लाह में टंगे वेंदा माण्हू ईंदा हुआ हज ते भरसा लॻंदा हुआ मेला उन ते पोइ काबतुल्लाह जो तवाफ़ बि कनि ज़ियारत कनि पतरी जो लड़के पे धड़को पड़े
शाइर बि पढ़नि पोइ के लिखनि पोइ खणी वञनि पोइ वञी मुक़ाबिलो कनि मुक़ाबिले में जेकॾहिं को सुठो शहर अची अचे हुनजे भरिसां टंगे अॻे जो मालिक अचे ॾिसंदो त मुंहिंजे शहर जे भरिसां हे शहर चिबड़ियल आहे पर जॾहिं इहो त वॾो आहे शर्म खोल आहे त हाणे मूंखे नालो लिखणु पंहिंजी शिकिस्त आहे माना वरी उहो कान थियो ॿियो ईअं कंदे 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 7 शेर अहिड़ा बीठा जो ला मुक़ाबिल हिक ॿिए जो नज़ीर मिसाल 7 शेर ज़ोर ॾेई काबतुल्लाह जे साम्हूं थी बीह रहिया लड़का पिया आहिनि मज़ा आला दुनिया में को कंहिंखे ताक़त हुजे जो अहिड़ो शेर चए 2-2 सौ शेर हिक में 2-2 सौ कसीदा वॾा उहे आहिनि हाणे बि सबब अलका हिकिड़ो किताब असां मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं एॾी हुनमें अजीब अरबी एॾा इस्तारा एॾियूं मिसालूं एॾा रजज़ एॾियूं ॻाल्हियूं एॾा ख़्यालात एॾियूं हुनमें इश्की ॻाल्हियूं एॾियूं हुनमें तारीफ़ूं बहादुरियूं बयान बहर जा बयान बर जा बयान जबलनि जूं तारीफ़ूं उठनि जूं नेकियूं शिकार ॿियो अलाए छा पर सही को कमाल आहे हुननि जो मगर इहे अहिड़ा थी बीठा जो मुक़ाबले में हिक ॿिए खे राहे न सघिया 7 ई बहाल थी विया क़ुर पाक जॾहिं लथो 7 ई शेर लाहे फिटिकियो चयो बाबा हिन क़ुर सां मुक़ाबिलो कंदो क़ुर इहो जेको तव्हां पढ़ो था तव्हां हुननि खे बि पढ़ो वरी क़ुर हिकिड़ी आयत पढ़ो तव्हांखे महसूसु थींदो त ख़ुदि हिननि में का उहा रूहानियत असर ई कोन्हे को ऐं इहे ई मज़मून जेके मां तव्हांखे ॿुधाया अहिड़े क़िस्म जा क़ुर त साईं दुनिया आख़िरत जो हक़ीक़त ॿुधाए थो क़ुर त इंसान जे दिलि ते नूर थो परते क़ुर त अलाह ताला सां तालुक़ थो ॾियारे क़ुर त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत थो विझे उन्हनि कसीदनि में इहे शइ तकलीफ़ कान्हे सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ख़बर पई त जी भेण मुस्लमान थी आहे जो भेणियो मुस्लमान थियो आहे त चई त वञी हिननि खे विढ़ा थो मारिया वियो जो त हुनजी भेण वेठी क़ुर शरीफ़ पढ़े अलहमद शरीफ़ हो हिकिड़े तख़्तीअ ते लिखियल हुजेसि उहो वठी पको करे पढ़े माई मुस्लमान थी वियो हे जो वियो घर में त उहो पई पढ़े हिनखे जो ॾिठईं त माई छा कयो जो तकड़ में भरिसां तनूर पियो बरे से मानीअ जो उन में खणी छॾी ईंदड़ हुन कासे अंदरि ॾिठी अचे हुनखे धक चंबा आहे की तूं मुस्लमान थी आहे की दावा मुस्लमान थी आहे फलाणो मुस्लमान थिया फलाणो कीअं थिए हुनखे कीअं करे छा हो तोखे जो क़ुर थो करे हू त मुस्लमान कोन हणंदो आहे काॾे विछली एॾे विछली ॿाहिरि निकिती छो जो तुंहिंजे मथां तूं हुनजी बेइज़ती करे की पोइ ॿाहिरि विछलण या बेइज़ती न आहे तूं हुनखे बेइज़ती करे खणी करे ॾिसनि त अंदरि तख़्ती ॿाहिरि पई करे क़ुर शरीफ़ जी तख़्ती ॿाहिरि कढी ऐं इहे मौजूदात क़ुर पाक जा त अॼु बि आहिनि बाहियूं लॻनि थियूं क़ुर शरीफ़नि खे कोन लॻनि हा अॼु बि असांजे अखियुनि ॾिठा वाकिया बाहियुनि जे अंदरि केतिरा दफ़ा अहिड़ा मामला थियनि जो बाहि पई भरे उतर जी हवा हुजे तूफ़ान जेकॾहिं सॼे मुल्क में खणी वञे क़ुर शरीफ़ झल त बाहि मोटी करे हेॾे थी वञे हवा बि ॾिठी वञे उते जो उते सेकंडनि में असां ॾिठो आहे घणनि माण्हुनि ॾिठो क़ुर जी बरकत एॾी वॾी हुजे जी हद न आहे बहरहाल साईं इहे त काफ़िरनि खे बि मालूम थींदियूं हुयूं न तॾहिं रब फरमाए त वमा यंबग़ी लहु शेर नबीअ खे शेर त लाइक़ ई कोन्हे जेका शइ हुनजे लाइक़ हुई उहा क़ुर ई असां हुन ते नाज़िल कई आहे इन इला ज़िक्र क़ुर मुबीन क़ुर आहे चिट बदिरो जेको मुअल दिलनि खे जीअरो कंदो आहे अलाह जी रज़ा ॾियारींदो आहे जन्नत जा ताला टोड़ाईंदो आहे क़ुर शरीफ़ निरंजरमन कान आई आहिनि अलाह फरमाए थो त मुर्दे जे मथां बीही तव्हां वाइज़ कयो तक़रीरियूं कयो हुन खां ॻाल्हियूं पुछो सुवाल जवाब पुछो की हक़ हिसाब तव्हांजा हुजनि हुन खां घुरो कोन ॾींदो मरी वियो हर को चवंदो बाबा छॾिजी मरी वियो हाणे तूं छाजे लाइ था ॻाल्हायूं अलाह तूं फरमाए त क़ुर पाक अहिड़ो आहे जो ख़बर ॿुधाईंदो आहे उन्हनि खे जंहिंमें फित्री ईमान हुजे हिकिड़ो आहे तलबी ईमान ॿियो आहे फित्री ईमान तलबी ईमान ऐं फित्री ईमान में फ़र्क़ु फित्री ईमान हुआ जो अल्लाह ताला हर हिकु इंसान खे इस्लाम ते पैदा कयो आहे कुल मौजूदन यूलद अला फितरत इंसान ॼाओ आहे फितरत ते हक़दानी नसरानी मजसानी की माण्हुनि खे यहूदी नसारा मजा सुभाइनि ऐं पंहिंजे सलाहनि मसइलतनि में हाणे हुनखे ग़लति ॻाल्हियूं सम्झाइनि की मां हुनखे या संगत ख़राब न करे बाक़ी न त आहे माण्हू हर हिकिड़ो इस्लाम ते पैदा थियल काफ़िर जे घर में हुजे त मोमिन जे घर में हुजे फितरत इस्लाम जी ईअं जेकॾहिं छॾे ॾियो जंगल में वॾो थिए न त बि अलाह ताला जो ज़हन हुनजे दिमाग़ ते हूंदो अलाह बि शक इहा शइ हिकिड़ी तबई आहे ॿी आहे तलबी शइ तलबी कीअं त तालीम ॾिजे सेखारिजे तलब थिए पोइ अलाह ताला जी तफ़सीली मार्फत और तफ़सीली मार्फत उहा वरी पोइ क़ुर थो सेखारे रब फरमाए त जंहिं माण्हू पंहिंजी फितरत सारे फिटी कई आहे
غلط تعلیم जे करे, ग़लत संगत जे करे, बद सोहबत जे करे अलाह रसूल जी जेका उहा ॾिनल हिन खे हैसियत उहा सॼी विञाए छॾी आहे. इन मिसाल राति माण्हू ॼमंदो आहे त अखियुनि में हुनखे रोशनी हूंदी आहे, कननि में ॿुधण जो आवाज़ हूंदो आहे, दिमाग़ में हुनखे सम्झ हूंदी आहे, सभु आहिस्ते 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 सम्झंदो वेंदो आहे. पर जेकॾहिं कंहिं नंढड़े ॿार खे खणी मिटी अखियुनि में विझो, कन भरे फिटी करे गंद कनि खान सां, पोइ आख़िर दिलो ख़राब थींदो आहे. अहिड़ी तरह इंसान इस्लाम जी फितरत खे गंदियूं शयूं ॾिसी, ख़राब आवाज़ ॿुधी, बद गुफ़्तगा करे, बद किरदारीअ सां इस्लामी फितरत जे नूर खे जंहिं ते अलाह ताला इंसान खे पैदा कयो हुयो उहो साड़े छॾींदो आहे. इहो जो मरी अलाह जो फरमाए कल युनज़िर कान हयन, हे क़ुर शरीफ़ उन खे ॾींदो आहे जंहिंजो नूर फितरत जो सलामत हुजे. कल काफ़िरीन, बाक़ी जेके काफ़िर आहिनि जिन कुफर सिखियो आहे बुनियाद खां वठी, उन्हनि ते अलाह तबारक ताला जो अज़ाब साबित थियो. हीअ जुदा शइ आहे. उहे माण्हू नेकी कनि, आदमी जी दिलि ज़िंदा हुजे, पोइ इन खे क़ुर असर कंदो. दिलि ज़िंदा आलम जहिड़ा अञा ख़लक़ना लहुम मिम्मा अमिलत ऐदीना अनआम फहुम लहा मालिकून. नथा ॾिसनि त असां पैदा कया आहिनि उन्हनि जे लाइ, संदन जे ख़िदमत लाइ, माण्हुनि जे ख़िदमत लाइ असां असांजी कुदरत जूं शयूं